सूरह अहज़ाब रुकू नंबर 6। ए ईमान वारो अल्लाह खे तमामु घणो यादि करियो ऐं सुबुह ऐं सांझीअ जो खेसि पाकाईअ सां वाखाणियो। उहो आहे जो अव्हां ते रहमत मोकिले थो ऐं संदसि मलाइक बि अव्हां लाइ रहमत जी दुआ घुरंदा आहिनि त अव्हांखे ऊंदाहिनि मां सोझिरे ॾांहुं कढे। ऐं अल्लाह मोमिननि ते महिरबान आहे। जंहिं ॾींहुं अल्लाह खे मिलंदा तंहिं ॾींहुं संदन खीकर सलाम आहे ऐं उन्हनि लाइ इज़त वारो अजर तयारु कयो अथसि। ऐं पैगंबर, बेशक असां तोखे शाहिदी ॾींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ करे मोकिलियो ऐं अल्लाह ॾांहुं संदसि हुक्म सां सॾींदड़ ऐं रोशन ॾीओ करे मोकिलियोसूं। ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि लाइ अल्लाह जे पार खां वॾो फज़्ल आहे। ऐं काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि जो चयो न मञ ऐं संदन ईज़ाइण जे ख़्याल खे छॾ ऐं अल्लाह ते भरोसो कर ऐं अल्लाह कारसाज़ बस आहे। ईमान वारो, जॾहिं मोमिनाणिन खे परिणिजो ऐं वरी खेनि हथ लाहिण खां अॻु तलाक ॾियो तॾहिं मथनि का इद्दत अव्हां लाइ कान्हे जंहिंखे अव्हीं ॻणियो। पोइ खेनि छड़ो उजूरो ॾियो ऐं चङी तरह सां खेनि छॾियो। ए पैगंबर, बेशक असां तो लाइ उहे ज़ालूं हलाल कयूं जिन खे तो संदन काबेन ॾिनो ऐं जेके बानियूं अल्लाह तो ते इनायत कयूं तिन मां ऐं जिन ते तुंहिंजो हथ मालिक थियो से ऐं तुंहिंजे चाचे जूं धीअर ऐं तुंहिंजे पुफियुनि जूं धीअर ऐं तुंहिंजे मामे जूं धीअर ऐं तुंहिंजे मासियुनि जूं धीअर जिन तोसां हिजरत कई हलाल कयोसूं। ऐं उहा मोमिनयाणी ज़ाल बि हलाल कईसूं जेका पंहिंजी जिंद पैगंबर खे सवाइ महर वठण जे बख़्शे बशर्ते के पैगंबर खेसि परिणिजण जो इरादो करे। इहो कमु मोमिननि खां सवाइ ख़ुलासो तो लाइ आहे। उन्हनि मोमिननि ते संदन ज़ालुनि ऐं संदन ॿारनि बाबति जिन ते संदन हथ मालिक थिया आहिनि जेकी काबेन ऐं ख़र्च ॾियणु फ़र्ज़ु कयो अथऊं सो बेशक ॼातो अथऊं। इहो हिन करे त तो ते का उखाई न हुजे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। मंझाइन जंहिंखे घुरीं तंहिंखे छॾे ॾीं ऐं जंहिंखे घुरीं तंहिंखे पाण वटि जाइ ॾीं ऐं जिन तोखे पासे कयो तिन मां वरी जंहिंखे तलब करीं त तो ते को गुनाह न आहे। इहो इख़्तियार हिन ॻाल्हि खे तमामु वेझो आहे त संदसि अखियूं ठरनि ऐं उहे ग़मगीन न थियनि ऐं जेके तो खेनि ॾीं तंहिंखां उहे सभु ख़ुशि थियनि ऐं जेकी अव्हां जे दिलनि में आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे ऐं अल्लाह ॼाणंदड़ बुरदबार आहे। ए पैगंबर, उन्हनि ॿिनि क़िस्मनि खां पोइ तोखे ॿियूं ज़ालूं हलाल न आहिनि ऐं न की उन्हनि जे बदिले ॿियूं ज़ालूं निकाह करीं जेतोणीकि संदन सूंहं तोखे पसंदि अचे। पर तुंहिंजो हथु जंहिंजो मालिक थियो आहे तंहिंमें तोखे इख़्तियार आहे ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते निगहबान आहे।